प्रोग्राम सुना मानो सिंधजा मेजबान है मोहम्मद कासिम मर्जा मेहमान है मशहूर सुगर साईं गुलाम कादिर लगारी ताचो ॾिसंदा प्रोग्राम सुना मानो सिंधजा अगवा कराईंदो साईं तंहिं करे साईं आउं कूड़ा नाला लिखी आबरी भरिया वेठो पाण संस्कृत स्कूल में वेठो आहियां पढ़ाया वेठो इहो आहे मुंहिंजो हाल त यकदमि चई पाण इहो कमु थी वेंदो तुंहिंजो हाणे मूं ईअं कयो हाणे हिकिड़े ॾींहुं अची वियो मोहम्मद मुसा उस्ताद वेठा फौजी होटल सॾिबो आहे बुढी शाह करीम में हाणे तरक़ी थी आहे उहो होटल वॾो थी वियो हूंदो उन वक़्तु सभु उस्ताद उहो ई तरीक़ो कयो शाम उहो ई तरीक़ो मूं कयो जीअं हुन ॾसियो हाणे वेठो आहिनि हाज़िरी बि वेठो परियां पंहिंजी छोकिरनि जी कमु हले पियो 15-20 ॾींहं गुज़रिया छो इहो मई जो महीनो हो ऐं जून खां मोकिलूं थींदियूं वेकेशन हाणे 15-20 ॾींहं गुज़रिया आहिनि ऐं ईअं वेठा उस्ताद उन होटल जे ओचितो हिकिड़ो माण्हू लथो ॾिसंद मंडाईंदो पियो अचे वरी ड्रम अख खां फुलो हरकाइणो आहे पोइ मुंहिंजो इहो पक मोहम्मद मूसा आहे त सभई उस्ताद उथिया साईं करे हुनखे मिलिया मूं भत ॾिनो वेठासीं हुन खां पुछियईं त हीउ छोकिरो केरु आहे उन्हनि चयो साईं इहो रहीमबाई रंध में मास्टर थी आयो आहे हिनजो ऑर्डर थियो आहे यकदमि रुजू थियो मूं ॾे मूंखे चई अबा ॾे ख़बर स्कूल जी मुंहिंजो कुझु बि कोन्हे तव्हांखे ख़बर आहे त ॾाढो माण्हू आहे पातारीदार धारियल माण्हू ऐं का बि शइ कान्हे पर मूंखे चए थो कूड़ा नाला लिखी हुनजी हाज़िरी वेठो भर न त अगवा कराईंदो साईं हाणे ऐं पंहिंजी हाज़िरी भरिया वेठो सोचा आहियां पर संस्कृत स्कूल में वेठो पढ़ायां हेड में ऐं ॻोठ वारो स्कूल कुझु बि कोन्हे ऐं इन ज़ोर ते हाज़िरी भराए थो ऐं भरियां थो अगला सभु कूड़ा लिखियल आहिनि मुंहिंजी मजबूरी आहे महल ते हथ हणी चई सरकार जा अंधेर आहिनि जो चोरनि खे स्कूल था ॾिजनि बंदि थो कयां सुभाणे बसि ईअं करे उथी वियो ऐं तोखे बदिली करे ॿिए हंधि रखंदुसि मुंहिंजो अलहमदिल्ला जेके अखर हुन चया उहे जो उहे थिया हाणे जून खां मोकिलजी वई जून जुलाई इहे ॿई पूरियूं करे ऐं पर दिल्ली न चवे 1 अगस्त ते वियुसि कोन 5 तारीख़ूं देरि करे ऐं 5 तारीख़ ते शाम जो पहुतुसि त स्कूल में जॾहिं वियुसि सुबुह जो 4 ते मूंखे चई भाई तेरा ऑर्डर पए पर इहे 5 तारीख़ तूं देरि कई कर आई इहे 5 टिका 15 रुपए मई ॾे बाक़ी 85 रुपए नीचा आहे हुन तेरा ऑर्डर थिए लौंग ख़ासि करी उहो बि तलकोट जो मोहम्मद ख़ान वरी टंडे मोहम्मद ख़ान मां जलाल ॾे लारी वेंदी हुई उन में चढ़बो पोइ इहो विचां कचो जेको हलो जहान ख़ान वटि मशहूरु आहे पहाको त इहो जहान ख़ान वारो रोड इहो ई होटल हो उते वञी लारी छॾींदी पोइ महल ख़ान पंधु करे ऐं पोइ लौंग ख़ासि करी इहो ॻोठो बाराड़ी जा माण्हू हुआ सादा पहिरें उगाड़ा पर ॾाढी सुञागत सखी माण्हू उस्ताद जी इज़त पोइ उते 7 महीना महीनो होॾां हाज़िरी थी 2 महीना मोकल वारा थे 7 महीना उते रही 10 महीननि खां पोइ वरी बदीन जो मंदरु हो हिते असांजे स्कूल कालीनूर में आयो अली मोहम्मद मंदरु हो पोइ उन मूंखे चयो साईं पाण रज़ानामो करियूं ऐं तुंहिंजी जाइ ते वञा थो तूं पंहिंजी जाइ ते भरे अचु बाक़ी इहो ख़र्चु आहे इहो तूं कंदे लिखी आऊं ॾियां थो पर साईं हुसैन बख़्श अञा ताईं हाल हयात आहे असांजो हेड मास्टर हो उहो ऐं असीं गॾिजी वियासीं सरदार अली शाह मेहरान जो एडिटर इन साईं सां दुआ सलाम हुई साईं हुसैन बख़्श जी छो साईं सरवर अली शाह असांखे हिते पढ़ायो हुनजो भाउ हो पोइ उनखे चईं बाबा उस्ताद बि राज़ी आहिनि हिकिड़ो मुंहिंजो भाइटियो आहे हिकिड़ो मुंहिंजो नाइब आहे हुननि ॿिन्ही लिखियो आहे ऐं उन महिल हूंदो हो जान मोहम्मद सुंगरो उहो उन वटि इहा 4 जियो आहे पोइ बसि उनखे फ़ोन कई त बाबा हीउ माण्हू अचनि था ऐं इहो ऑर्डर थियणु खपे यकदमि थियणु खपे बसि पोइ हुन उहो पुछी ऐं ऑर्डर कढिया पोइ 1964 में भर्ती थी हुई ऐं 1900
66 में मुंहिंजी वरी हिते 65 में वापसी थी पंहिंजे ॻोठ वारे स्कूल में, 66 में कॉलेज लॻो सकरन, हिकिड़े साल लाइ 67 में वापसी थी। उन खां पोइ कुझु वक़्तु अली खान लिगारी गुलाब लिगारी जे भर में, कुझु वक़्तु सईद गुलाम हैदर शाह, कुझु वक़्तु यूसुफ लिगारी। उन खां पोइ वरी पंहिंजे ॻोठ में 2-3 साल 1974 खां 1979 ताईं रावत लिगारी में इहे 5 साल ॾाढा सुहिणा गुज़रिया। उते जा शागिर्द हाणे अधु उमिरि जा थिया आहिनि, औलादी आहिनि, बचेदार, अञा ताईं बि हेठि नमी ढका थी पोइ हथु ॾींदा आहिनि, वॾी इज़त कंदा। ऐं उहो पीरियड मूंखे ॾाढो वणे थो। माण्हुनि में आया हो, माण्हुनि में सोच हुई, उस्ताद जी इज़त हुई। मूंखे यादि आहे जॾहिं 1979 में मुंहिंजो भाउ अब्दुल करीम गुज़ारे वियो, उन जे करे मूं उन्हनि खां मोकल घुरी, वालिद साहिबु अॻे गुज़ारे वियो, हाणे भाउ बि गुज़ारियो आहे, हाणे इहा संभाल थोरी घणी मंडली इहा मूंखे करणी आहे, छॾीनी न पिया। पोइ उन्हनि जेका अलविदाई पार्टी कई, उन में मूं जेका थोरी तकरीर कई त उन में मोहम्मद बख्श लिगारी उनखे छॾींदा मीर मोहम्मद भाई दॿाड़े वारे जे करे उनखे छॾींदा मीर। पोइ उहो बाक़ाइदे रोई पियो आहे, पोइ जेको टेप भरियलु तकरीर वारो उन में उछगाड़नि जा आवाज़ आया पिए। अहिड़ा माण्हू प्यारा हुआ, उस्तादनि जो क़दुरु हो। न त आउं एॾो को ऊचो उस्ताद कोन हुउसि, पर हुननि वटि को अहिड़ो वक़्तु सुठो गुज़रियो जो ॾाढा मुतमइन थिया। पोइ 79 खां 89 ताईं ते पंहिंजे ॻोठ में, 89 में 25 साल पूरा करे पंहिंजे ई ज़रूरतनि हार, छो त नियाणियुनि जो औलादो वॾो, उहे 2 नियाणियूं ॾिनल हुयूं। उन्हनि माण्हुनि घुर कई पंचायत वारनि त असां वटि साईं 2 पैसा हाणे आया आहिनि कमान जा, जे असांखे मोकिलियो त पढ़ायूं। पोइ मूं सोचियो ॿी मिल्कियत मूं वटि आहे कोन, इहो ई आहे, हाणे रिटायर थियां थो ऐं 2 रुपया नियाणियुनि खे ॾिबो, हिन इलाज में ॿिए में इहो काज बि थी वेंदो ऐं पोइ मुंहिंजो बि गुज़र हली वेंदो। बसि पोइ ईअं करे उहो रिटायर थियो। असां इहो पुछंदासीं त जीअं हुस्न परस्ती जे हिसाब सां तव्हां चओ था त इहो हुस्न परस्ती तव्हांखे कॾहिं शौक़ु थियो या हिन ते चाहत आई जे इश्क थींदो आहे? हा, चाहत छा इहो नंढड़ा ॿार जो, कहिड़ी उमिरि हुई? नंढड़ा ॿार जो पढ़ायासीं, इहो जवानी जो हिसाब हो। छो त मूं जॾहिं ऑर्डर थियो मुंहिंजो त हाणे ओॾी महिल 19 साल उमिरि हुई। सही। ऐं उन टाइम ते जो ॿारनि खे पढ़ाईंदासीं, उन में के नंढड़ा के लछण था, के सोहणा, पोइ उन वक़्त में मारे पढ़ाइण जो रवाज कोन हो। प्यार सां पढ़ायो? हा, प्यार सां चुमियूं ॾेई पढ़ायोसीं, टमाटो हणी कोन पढ़ायोसीं। पोइ जेकॾहिं चङाई ख़ातिर कंहिं ॿार खे चवणो पियो ऐं उहो रोई पियो त पछाड़ी जो मोकल मिलण वारे महिल वरी रेवड़ियूं या खट मिठा घुराए उहे विराए ऐं उन्हनि खे वरी खिलाए पोइ रवानो कंदा हुआसीं। ॿारनि खे रोई कॾहिं बि स्कूल मां रवानो कोन कयोसीं त सुभाणे हू डिॼनि ऐं न अचनि। पोइ ईअं इहो ध्यानु वरी मेड़नि ॾे नाचुनि ॾे हलियो वियो। पोइ उन्हनि मां बि के नाचूं मजबूरी मां नचा पिए। पोइ उन्हनि मां जो लिहाज़ लियाकत थी पोइ हिकिड़ो सैयद हो नाचूं। पोइ उन ज़माने में मूं उनखे चयो, मुंहिंजो रोशन साईं तूं नची छो थो, हेॾो तुंहिंजो रोशन अली शाह, पहिरीं असुल गेरो लाड़काणो, हाणे राधण विलेज में रहनि था, हेॾो दादू तारको मेयर अञा आहे। ऐं हाणे हाल हिते हिन में कासमाबाद जे ॿाहिरां ई कोटड़ी वारे पासे बंद जे भर में जाइ अथसि, गाॾी हलाए थो, उचो ड्राइवर आहे ऐं हींअर वापटा जेके ऑफिसर वटि आहे, पंहिंजा बचड़ा बि हिते रहे पियो। ऐं पोइ मरण थी वियासीं जो हाणे मरणे परणे अचनि बि था, साईं पाण पंहिंजा बचड़ा पहिरीं वठी आयो ऐं थोरो कयईं, उन खां पोइ वरी ओॾे को कमी पुछी थी त आऊं बचड़ा वठी वियुसि। इहो अञा ताईं कंदा आहियूं। इश्क सां बि इश्क आहे। हा, इश्क सां बि इश्क आहे। तव्हांजो इश्क सां बि इश्क आहे। इश्क सां बि इश्क त अञा सम्झो कोन अथऊं, वरी मोहबत वारो जेको जहान आहे इहो मोहबत थींदी आहे हिकु तरफ़ी। सही। पोइ अॻे जी मर्ज़ी आहे, कंहिं नमूने सां हले थो, पर जेको चाहे थो उन जी आहे मजबूरी। पोइ उन चाहत वारो पंहिंजे प्यार वारे
मतिलबु मोहबत वारे वण खे ॾियणो आहे प्यार जो पाणी सही ऐं हिन मोहबत वारे वण खे बोरिंग जो पाणी लॻंदो ई कोन्हे ऐं हुनखे प्यार वारो पाणी खपे थो पोइ उहो हली मली ॾिबो आहे अॼु गौर करे या न करे उन सां शर्त लागू कोन्हे भई इश्क जेको आहे सो त हज़रत आहे हज़रत इश्क जिनुब कयो उन्हनि इहो कोन ॾिठो मुंहिंजो औकात ॿियो आहे ऐं छा पियो करियां छो त शेख सुनान आज़म आहे चोटी जो पर हिकिड़ी ईसाई छोकिरी ते नज़र पियुसि ॻाढ़ निज़ारो मोहबत जो ॾेई हलियो वियो त उन्हनि खां संग घुरियईं हीउ मूंखे ॾींदो उन्हनि ॾिठो मुस्लमाननि जे अहिड़े आज़म खे फिटाए ऐं हुननि मुस्लमान खे नुक़सानु ॾियण जो हीउ मौक़ो भलो आहे पोइ उन्हनि चयो त बिल्कुलु तोखे ॾींदासीं पर इहे असांजा जानवर चारींदे ऐं उन्हनि जा जानवर त आहिनि सोर बिल्कुलु चेक सुनान इहो कोन ॾिठो त मुंहिंजी आऊं छा आहियां ऐं हाउकार कई त बिल्कुलु आउं ईअं कंदुसि ऐं पोइ उहे बाक़ाइदे चारीनि जेको सोर चारे थो माण्हुनि ॾिठो पोइ इहो वाक़ियो मशहूरु आहे त हुनखे हितां छुटकारो कीअं मिले भुलिजी थी वियो छो इश्क जॾहिं ईंदो आहे तॾहिं अकुल खे तालो लॻी वेंदो आहे ईअं चयो वेंदो त मोहबत आहे छा मोहबत चवंदा मोहबत आहे पर मोहबत कीअं महसूसु कजे त हिनखे मोहबत आहे